केमिस्ट्री क्लास 10 बाब चौथों सबक 19 हिस्सो पहिरियों तफ़सीली सवाल डिटेल क्वेश्चंस आवां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे जो के लेक्चर जो मौजू आहे तफ़सीली सवाल डिटेल क्वेश्चन सेक्शन सी डिटेल क्वेश्चंस पार्ट नंबर पहिरियों आहे असांजे इन डिटेल क्वेश्चंस जो सवाल नंबर पहिरियों आहे सवाल नंबर पहिरियों व्हाट आर दी कार्बोहाइड्रेट्स एक्सप्लेन सोर्सेस एंड यूजेस ऑफ कार्बोहाइड्रेट्स कार्बोहाइड्रेट्स छा आहिनि उन्हनि जा ज़रिया ऐं इस्तेमाल लिखो कार्बोहाइड्रेट्स आर नेचुरली occurring organic compounds and are important component of our food कुदरती तौर ते थींदड़ नामियाती मुरकबनि जो हिकिड़ो ग्रुप आहे कार्बोहाइड्रेट्स ऐं असांजे खाधे जो अहम हिकिड़ो जुज़ो पिणु आहे जनरली दे कंटेन एलिमेंट्स लाइक कार्बन हाइड्रोजन एंड ऑक्सीजन आमतौर ते कार्बोहाइड्रेट्स मंझि कार्बन हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन जा अंसर शामिल हूंदा आहिनि देयर जनरल फार्मूला इज़ CnH2ON ऐं कार्बोहाइड्रेट्स जो जनरल फार्मूला आहे कार्बन ऐं हाइड्रोजन एंड ऑक्सीजन मिसाल जे तौर ते तव्हां ॾिसो त हिकिड़ो असां वटि कार्बोहाइड्रेट आहे हेॾां हिकिड़ो ॿियो कार्बोहाइड्रेट ॾिनल आहे उन्हनि में तव्हांखे कार्बन ऑक्सीजन ऐं हाइड्रोजन जा जेके अंसर आहिनि उहे ई नज़र ईंदा ऐं उन्हनि जो जनरल फार्मूला आहे CnH2ON यानी जेतिरो असांजो कार्बन जो तइदादु हूंदो ओतिरो असां वटि डबल ते तइदादु हूंदो हाइड्रोजन जो ऐं ऑक्सीजन जो कार्बन जे बराबरि ई तइदादु हूंदो हिते आहे C6H12 ऐं O6 कार्बन जो बि 6 हाइड्रोजन जो डबल ते 12 ऐं ऑक्सीजन जो साॻियो ई 6 The structural analysis shows that these compounds contain aldehyde group CHO, ketone group or C double bond OR along with alcoholic hydroxy group OH. जेकॾहिं असां कार्बोहाइड्रेट्स जो स्ट्रक्चरल एनालिसिस कयूं उन्हनि जी स्ट्रक्चर खे ॾिसूं त असांखे ख़बर पवंदी त हिकिड़ा कार्बोहाइड्रेट उहे आहिनि जिन में अल्डीहाइड ग्रुप आहे CHO जीअं ॾिसो हिन में CHO अल्डीहाइड ग्रुप आहे बाक़ी हुन में पॉलीहाइड्रोऑक्सी आहिनि यानी घणा हुन में हाइड्रोऑक्सिल ग्रुप आहिनि या वरी तव्हांखे नज़र ईंदो त ॿियनि कार्बोहाइड्रेट्स में कीटोन ग्रुप हूंदो C डबल बॉन्ड O ऐं उन्हनि में पॉलीहाइड्रोऑक्सिल जेके आहिनि ग्रुप जेके आहिनि उहे लॻल हूंदा अटैच थियल हूंदा तंहिंजे करे असां इहो चई सघूं था त हिकिड़ा कार्बोहाइड्रेट्स जेके आहिनि उहे कीटोन ग्रुप जा आहिनि ऐं ॿिया कार्बोहाइड्रेट्स जेके आहिनि अल्डीहाइड ग्रुप जा आहिनि समूरनि कार्बोहाइड्रेट्स खे इन्हनि ॿिनि ग्रुपनि में असां विराए सघूं था Thus, carbohydrates are defined as macromolecules that contain polyhydroxyaldehydes or polyhydroxyketones. इन जे करे कार्बोहाइड्रेट्स इहा वस्प करे सघिजे थी त असांखे जेके कार्बोहाइड्रेट मिलनि था उहे अहिड़ा मैक्रोमॉलिक्यूल हूंदा आहिनि जेकी पॉलीहाइड्रोऑक्सी कीटोन्स हूंदा या वरी पॉलीहाइड्रोऑक्सी अल्डीहाइड्स हूंदा इन्हनि ॿिन्ही जे बुनियाद ते उन्हनि जी वस्प असां ठाहे सघूं था कार्बोहाइड्रेट्स जे ज़रियनि जी ॻाल्हि कजे त मुख़्तलिफ़ कार्बोहाइड्रेट्स जो असां ग्रुप तय कया हुयासीं हिकिड़ा कार्बोहाइड्रेट आहिनि मोनोसेकेराइड ॿिया आहिनि ओलिगोसेकेराइड ऐं टिया आहिनि पॉलीसेकेराइड उन्हनि जा मिसाल पिणु आहिनि ऐं उन्हनि जा ज़रिया कहिड़ा आहिनि नंबर पहिरियों ग्रुप आहे मोनोसेकेराइड्स कार्बोहाइड्रेट जा उहे ग्रुप जेकी सिंगल यूनिट शुगर मां ठहियल हुजनि मोनो माना हिकु सेकेराइड यानी शुगर 1 यूनिट शुगर कार्बोहाइड्रेट आर कॉल्ड एज मोनोसेकेराइड्स उन्हनि जो मिसाल आहे ग्लूकोज या फ्रक्टोज ऐं ग्लूकोज या फ्रक्टोज असांखे अंगूरनि मां मिलंदो आहे माखी मां मिलंदो आहे असांखे मिलंदो आहे गुआवा मां ऐं असांखे गुड़ वग़ैरह मां हासिलु थिए थो ॿियो कार्बोहाइड्रेट्स जो ग्रुप आहे ओलिगोसेकेराइड्स ओलिगो माना फ्यू या कुझु यानी अहिड़ियूं सेकेराइड्स अहिड़ियूं शुगर्स जेकी हिक खां वधीक कुझु असांजे शुगर यूनिट्स जो ठहियल हुजनि त असां उन्हनि खे ओलिगोसेकेराइड चवंदा आहियूं उन्हनि में सक्रोज अची वञे थी लैक्टोज अची वञे थी माल्टोज अची वञे थी रेफिनोज अची वञे थी हाणे इन्हनि मंझां कुझु डायसेकेराइड आहिनि ऐं कुझु वरी जेके आहिनि उहे अञा थोरो वधीक सेकेराइड यूनिट जा ठहियल हूंदा आहिनि डायसेकेराइड माना 2 शुगर यूनिट्स मां ठहियल कार्बोहाइड्रेट सक्रोज खे असां टोड़ींदासीं त असांखे 2 सिंपल यूनिट मिलंदा ग्लूकोज मिलंदा ऐं ईअं लैक्टोज खे असां टोड़ींदासीं त असांखे वरी उन मां पिणु 2-3 यूनिट मिलंदा
ईअं जेकॾहिं असां ओलिगोसेकेराइड्स खे टोड़ींदासीं त उन्हनि मंझां असांखे मोनोसेकेराइड हासिलु थींदा आहिनि। ओलिगोसेकेराइड्स जो ज़रियो आहे कमंद, चकंदर या गजरूं, अनानास, खीर, कणक, जव या चणा वग़ैरह। टियों क्लास आहे कार्बोहाइड्रेट्स जो पॉलीसेकेराइड्स। पॉलीसेकेराइड्स जो हिकिड़ो मिसाल आहे सेल्यूलोज़, ॿियो आहे स्टार्च, टियों आहे ग्लाइकोजन। ग्लाइकोजन जंहिंखे एनिमल स्टार्च पिणु सॾियो वेंदो आहे। सेल्यूलोज़ असांखे प्लांट्स जेके थियनि था उन्हनि जी सेल वाल मंझि मिलंदी आहे ऐं काटन वग़ैरह मां हासिलु थींदो आहे। स्टार्च असांखे जेकी बि अनाज थियनि था ख़ासि तौर ते उन्हनि मंझां हासिलु थींदो आहे, जवनि मां, कणक मां ऐं पोटेटोज़ मां। असांखे ग्लाइकोजन जेको आहे उहो वरी जानवरनि जे जेरे मां या उन्हनि जी मुश्कुनि वग़ैरह मां हासिलु थींदो आहे। कार्बोहाइड्रेट्स जा इस्तेमाल असांखे कार्बोहाइड्रेट्स कहिड़े कमु ईंदा आहिनि। नंबर पहिरियों आहे त दे आर रिक्वायर्ड एज अ एनर्जी सोर्स फॉर द सर्वाइवल ऑफ बोथ प्लांट्स एंड एनिमल्स। जानवरनि ऐं ॿूटनि खे ज़िंदा रहण जे लाइ तवानाई जी ज़रूरत पवंदी आहे ऐं उहा तवानाई खाधे जी सूरत में कार्बोहाइड्रेट्स मंझां हासिलु थिए थी। नंबर ॿियों इस्तेमालु आहे त दे सस्टेन स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स। कार्बोहाइड्रेट्स ॿूटनि जे ढांचे ठाहिण में अहम किरदारु अदा कनि था। तव्हां जेकॾहिं एलिमेंट्स ऑफ लाइफ पढ़िया हुजनि त उन्हनि में कार्बन, हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन मुख्य तौर ते शामिल हूंदा आहिनि ऐं कार्बोहाइड्रेट्स मंझि बि कार्बन, हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन मुख्य तौर ते शामिल आहिनि। तंहिंजे करे जॾहिं एलिमेंट्स ऑफ लाइफ यानी जन अंसरनि मां जानदार ठहियल आहिनि उहे आहिनि ई कार्बन, हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन वारा, त असांजा जेकी बि ॿूटा थियनि था या इवन ॿिया जानदार बि ॾिसो था त उन्हनि मंझि तव्हांखे कार्बोहाइड्रेट्स रीढ़ जे हॾे तौर ते मिलंदा। नंबर टियों इस्तेमालु आहे कार्बोहाइड्रेट्स इन द फॉर्म ऑफ स्टार्च इन प्लांट्स एंड ग्लूकोज इन मेमल्स सर्व एज एनर्जी स्टोरेज। कार्बोहाइड्रेट्स ॿूटनि में स्टार्च ऐं खीर ॾींदड़ जानवरनि में ग्लूकोज जी सूरत में तवानाई जमा थींदी आहे। असांजो जेकॾहिं जानवरनि में ॾिसिजे त जानवरनि जे अंदरि जेके खीर ॾींदड़ जानवर आहिनि उन्हनि जे अंदरि ग्लूकोज जी सूरत में तवानाई जमा थींदी आहे ऐं ॿूटनि जे अंदरि वरी तवानाई स्टार्च जी सूरत में जमा थींदी आहे। यानी कार्बोहाइड्रेट एनर्जी स्टोरेज जो बि कमु कंदा आहिनि। नंबर 4 आहे दे कीप अवर ब्लड शुगर लेवल्स इन चेक। असांजे ब्लड शुगर खे कार्बोहाइड्रेट्स ज़ाब्ते हेठि रखनि था। ब्लड शुगर ख़ासि तौर ते असां ग्लूकोज़ जो मिक़दारु रत में हूंदो आहे त असीं हुनखे चवंदा आहियूं ब्लड शुगर। हाणे जेकॾहिं माण्हू घटि कार्बोहाइड्रेट ख़ासि तौर ते ग्लूकोज़ वग़ैरह वापराए थो त हुनजे ब्लड शुगर लेवल किरी पवंदी आहे, त हुन जे लाइ असां ग्लूकोज़ वग़ैरह मरीज़ खे खाराईंदा आहियूं त जीअं हुनजी ब्लड शुगर लेवल जेका आहे उहा ज़ाब्ते में रही सघे। नंबर जो आहे सक्रोज़ इज़ अ फूड एडिटिव। सक्रोज़ खाधे खे ज़ाइकेदार बणाइण जे जुज़े तौर ते शामिलु कयो वेंदो आहे। इट्स फाउंड इन कन्फेक्शनरीज़, कंडेंस्ड मिल्क, कैन फ्रूट्स, जैम्स एंड जेलीज़ अमंग अदर थिंग्स। टाफिन, फ्रूट जूस, जेली या कैंड जेके जूस अचनि था उन्हनि सां गॾु ॿियनि शयुनि में पिणु सक्रोज़ खे ज़ाइकेदार या स्वीटनर एजेंट तौर ते शामिलु कयो वेंदो आहे। नंबर 6 आहे कार्बोहाइड्रेट फाइबर हेल्प्स इन कोलेस्ट्रॉल रिडक्शन एंड ब्लड प्रेशर रेगुलेशन। कार्बोहाइड्रेट्स फाइबर ब्लड प्रेशर खे ज़ाब्ते में रखण ऐं कोलेस्ट्रॉल लेवल खे घटाइण में किरदारु अदा कंदा आहिनि। नंबर 7 इस्तेमालु आहे कार्बोहाइड्रेट्स कोएग्जिस्ट विद अ वैरायटी ऑफ प्रोटीन्स एंड लिपिड्स इन बायोसिस्टम्स। असांजे जिस्म जे अंदरि जेकी बि कीमियाई अमल सिस्टम थियनि था, कीमियाई अमल थियनि था, उन्हनि में लिपिड्स ऐं प्रोटीन सां गॾु कार्बोहाइड्रेट्स पिणु मौजूदु रहनि था। नंबर 8 इस्तेमालु आहे सेल्यूलोज प्रोवाइड फूड इट्स बल्क एंड फाइबर। इट प्रोमोट्स पेरिस्टालसिस इन द इंटेस्टाइन। सेल्यूलोज फाइबर्स असां जॾहिं खाईंदा आहियूं त उन सां छा थींदो आहे त असांजे आंड्रे में जेको खाधो फाथल हूंदो आहे, रहियल हूंदो आहे, उनखे अॻिते धिकण वारियूं जेके मूवमेंट्स आहिनि उन्हनि खे पेरिस्टालसिस खे इम्प्रूव कंदो आहे, प्रोमोट कंदो आहे त असांजो आंड्रो जेको आहे उहो साफ़ु रहंदो आहे। इन जे करे फाइबर जेको फूड थींदो आहे उहो खाइणु वधीक मुफ़ीद हूंदो आहे। नंबर 9 आहे सेल्यूलोज इज़ यूज्ड एज अ रॉ मटीरियल इन अ वैरायटी ऑफ इंडस्ट्रीज इंक्लूडिंग टेक्सटाइल्स एंड पेपर। सेल्यूलोज कपिड़े ऐं कागज़ जी सनत में ॿियनि सनतुनि में खाम माल तौर ते कमु अचे थो।
नंबर 10 इस्तेमाल आहे starch is used to improve the writing characteristics of paper by coating and sizing it. निशास्तो कागज़ ते लिखण वग़ैरह जहिड़ियुनि ख़ासियतुनि खे बहितर बणाइण लाइ कमु आणिबो आहे। कागज़ जेकॾहिं घटि क्वालिटी वारो हूंदो आहे त उन ते लिखण सां चुपो थी पवंदो आहे, मस जेका आहे उहा राइटिंग वारी जॻह खां ॿिए हंधि फैलिजंदी आहे। इन जे करे कागज़ जी कोटिंग ऐं साइज़िंग थींदी आहे त जीअं उन ते राइटिंग स्किल्स बहितर बीहनि। कोटिंग ऐं साइज़िंग जे लाइ निशास्ते खे इस्तेमालु कयो वेंदो आहे। नंबर 11 आहे starch is utilized in the production of ethanol and in laundries. निशास्ते मां इथेनॉल तयारु थींदो आहे ऐं कपिड़नि धोइण वग़ैरह जी सनत में पिणु कमु अचे थो। सवाल नंबर 2 आहे what are lipids? Write down the sources and uses of lipids. लिपिड्स छा आहिनि, उन्हनि जा ज़रिया ऐं इस्तेमालु लिखो। Class of organic compounds that are fatty acids are their derivatives and are insoluble in water but soluble in organic solvents. लिपिड्स नामियाती मुरकबनि जो फैटी एसिड्स मां ठहियल अहिड़ो क़िस्म आहे जेकी पाणी में अणगरंदड़ ऐं नामियाती ॻारींदड़नि में ॻरंदड़ हूंदो आहे। लिपिड्स छा आहिनि? फैटी एसिड्स वारा मुरकब आहिनि या वरी फैटी एसिड्स वारनि मुरकबनि मां पैदा थींदड़ या ठाहियल ॿिया मुरकब हूंदा आहिनि जेकी पाणीअ में अणगरंदड़ थियनि था, जॾहिं त वरी नामियाती ॻारींदड़नि में ॻरंदड़ हूंदा आहिनि। दे इंक्लूड मैनी नेचुरल ऑयल्स, वैक्सिस एंड स्टीरॉइड्स। लिपिड्स में कुदरती तौर ते मिलंदड़ तेल या वैक्स, मेण वग़ैरह या स्टीरॉइड्स वग़ैरह अची वञनि था। चर्बी ऐं तेल लिपिड्स जूं आम सूरतूं आहिनि। There are 3 main types of lipids. लिपिड्स जा 3 अहम ग्रुप या क्लास आहिनि। नंबर पहिरियों आहे ट्राइग्लाइसराइड्स, नंबर ॿियों फास्फोलिपिड्स ऐं नंबर टियों आहे स्टीरोल्स। Generally, lipids are composed of elements like carbon, hydrogen and oxygen. आमतौर ते लिपिड्स कार्बन, हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन जहिड़नि अंसरनि मां ई ठहियल आहिनि। But there are some lipids which contain nitrogen and phosphorus too. पर कुझु लिपिड्स अहिड़ियूं बि आहिनि जिन जे अंदरि फास्फोरस ऐं नाइट्रोजन जहिड़ा मुरकब शामिल हूंदा आहिनि। Lipids are the building blocks of cells. लिपिड्स जीव घड़नि जा तामीराती ब्लॉक आहिनि। सवाल नंबर 2 सां गॾु असांजो सेक्शन सी जो पार्ट 1 हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।